ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। काज़ी अहमद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। बजणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ लौंग सोमरो लिंक रोड ते हादसे में हनीफ़ मक्सी ऐं बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां काज़ी अहमद इस्पताल नियो वियो, जितां नवाब शाह रेफर कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शेयर करे आहियूं काज़ी अहमद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। बजणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ लौंग सोमरो लिंक रोड ते हादसे में हनीफ़ मक्सी ऐं बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां नवाब शाह रेफर कयो वियो आहे। काज़ी अहमद खां ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे आहियूं। काज़ी अहमद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। बजणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ लौंग सोमरो में लिंक रोड ते हादसे में हनीफ़ मक्सी ऐं बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां काज़ी अहमद इस्पताल नियो वियो, जितां नवाब शाह रेफर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। काज़ी अहमद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। बजणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ लौंग सोमरो लिंक रोड ते हादसे में हनीफ़ मक्सी ऐं बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां नवाब शाह रेफर कयो वियो आहे। काज़ी अहमद खां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। काज़ी अहमद भरिसां ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। बजणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ लौंग सोमरो लिंक रोड ते हादसे में हनीफ़ मक्सी ऐं बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे पहिरियां काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां नवाब शाह रेफर कयो वियो आहे। काज़ी अहमद खां ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शेयर करे आहियूं। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार टांवरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी हाँ जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ी अहमद भरिसां लौंग सोमरो लिंक रोड ते ॿ मोटरसाइकिल पाण में टकराइजी विया। मोटरसाइकिल टकराइण सबबि हनीफ़ मक्सी बख्शल सियाल सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां ॿिन्ही जी हालत गणती जोगी हुजण करे नवाब शाह इस्पताल रेफर कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।